समझ में नथो अचे पाण खे छा करणो घुरिजे। जानी इंस्पेक्टर पाई जाए तो सही आ। इहो वरी कीअं? वो हीअं जो मारू जे घरां चोरी ज़ाहिर थिया आहे ऐं मुंशी बि उहे ज़ेवर सुञाता आहिनि। पोइ हाणे हुनखे कीअं आज़ादु करायूं? छा बि आहे, मारू बेॾोही आहे, हुनखे आज़ादु करण जे लाइ पाण खे कुझु बि करणो पवंदो। हा जानी, हाणे हिकिड़ो ई रस्तो आहे। उहो कहिड़ो? जो वॾेरो अगरि मञी वञे त मुश्किल आसान थी सघे थी। यार हाणे देर छा कया, उथ त पोइ हलो 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 बिस्मिल्लाह हलो गया। ये मुंशी जी धी गुल्ला है। मुंशी वरी केड़ो? अच्छा मुंशी दादा शेरू जो दोस्त वडेरो उन जो मुंशी आहे। या गाल है इने छोकरी ते हथ होशियारी दा रखणो पवंदो। हाँ बादशाह इने गाल जी शेरू के भी खबर न पवे। हाँ गुलामो इने करे चवां थो कम होशियारी दा करणो पवंदो। अच मूंसां। उतार साईं डॉक्टर मेरे संग कंपाउंडर आया लगे तो हाणे गोठारी फिटी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे हाणे त उबतियूं सुबतियूं सुयूं ऐं गोठारा थींदा बीमार ऐं असां छा थींदो। वठी अची मुंशी त ख़बरूं वठूं न आशिकनि खां। अचो डॉक्टर साहब मुंहिंजी हिन हवेली में कीअं अचणु थियो आहे? अचो वेहो। सम्झी वियुसि लॻे थो त माण्हू जे लाइ आया आहियो। हा वॾेरा मुंशी सही थो चए, असां वाकई मारू लाइ आया आहियूं। तव्हां हुकुम करियो त आऊं तव्हांजी कहिड़ी ख़िदमत थो करे सघां। तव्हांखे त ख़बर आहे त मारू अहिड़ो छोकिरो न आहे। मारूअ जे निराड़ ते त नाहे लिखियल बेॾोही आहे। इंसान जे निराड़ ते ई लिखियलु हूंदो आहे पर पढ़ण वारियूं अखियूं त हुजनि। डॉक्टर साहब मारूअ चोरी कई आहे। इहो ग़लति आहे, इहो कूड़ आहे। मारू अहिड़ो न आहे। हुनजे घर मां बरामद थी चुकी आहे ऐं तव्हां कीअं था चओ? इहा मुंशी जी चाल आहे। वरी मुंहिंजी चाल चोरी बि करे ऐं साधु सदा। असांखे पूरी पक आहे त हू बेॾोही आहे। जे हू बेॾोही आहे त पोइ वञी अदालत मां छॾायो। मूं वटि छो आया आहियो? असां तव्हां ॾे इन करे आयासीं त शायदि असां सोचियो तव्हांजे दिलि में रहम पवे, पर असांजी सोच ग़लति हुई। जे तव्हांखे अहसासु थी चुको आहे त तव्हांजी सोच ग़लति आहे त पोइ अञा ताईं हिते विहण जो मतिलबु? असीं वञूं था वॾेरा। वॾेरा इहो सुठो कोन कयो अथई। ऐं जेकॾहिं मारू खे कुझु थियो त इहो सुठो कोन थींदो। बाबा केर? डॉक्टर आमिर। ख़बर छा थियो? आउं मारू ॾे वियोसि ऐं इंस्पेक्टर सां बि कुझु ॻाल्हायोसीं पर छा पुट अॻिते ॿुधाए छा थियो? इंस्पेक्टर भी कुछ सुर न ॾेखारियो। पर छा मतलब? हाँ इंस्पेक्टर चवे थो त चोरी बरामद थी चुकी आहे ऐं फरियादी उनजे मथां। पर इहो सभु कुझु कूड़ आहे ऐं ग़लति आहे। हाँ मुंहिंजो भाइड़ो न आहे, उहो बेॾोही आहे। हू पंहिंजी नज़र में बेॾोही आहे पर कानून जी नज़र में हू ॾोही आहे। आखिर छो नथो बेॾोही साबित थी सघे? जॾहिं फरियादी मारू तां हटे पोइ कुझु थी सघे थो। इहा सियासत सभु हुन वॾेरे जी आहे। अहिड़े माण्हू मां त उमेद रखणी बेवकूफ़ी आहे। पोइ उन छा चयो?
हू चवे थो जे मारू बेॾोही आहे त अदालत मां वञी हुनखे आज़ादु कराए वठो। ऐं तव्हांजी का मदद नथो करे सघां। पर ॿुधायो हाणे छा थींदो? हाणे जेको ई मंज़ूर अलाह खे हूंदो उहो ई थींदो। आखिर न रो भेण न रो, ही त कुदरत वारे जा इम्तिहान आहिनि। रोइण सां परेशानी घटि त कोन थींदी, अलाह चङी कंदो। असीं पूरी कोशिशि कयूं था, को न को रस्तो ज़रूरु निकिरी वेंदो। चङो हाणे असीं हलूं था। बस बाबा राज़ी कंदो कुझु खाई पी वञो। हा मुंहिंजे बसि साॻी ॻाल्हि आहे। वालेकुम अस्सलाम। वे शेर मोहम्मद, मूंखे तुंहिंजो इंतज़ार हो। शोभ रईसा कीअं यादि कयो अथव? ॾिस शेर मोहम्मद, मुंहिंजो मतिलबु आहे त पूंछ खे तूं सुञाणंदो हूंदो। पूंछ? हा, जे हुस्न जा चर्चा सॼे ॻोठ में आहिनि। मुंहिंजे दुश्मन मारूअ जी भेण? बिल्कुलु इहा। शेर मोहम्मद, असां चाहियूं था त इहा हुस्न जी परी असांजे हवेली जी ज़ीनत बणिजे। इहो वरी कीअं? हाणे त सोचणु तुंहिंजो कमु आहे शेर मोहम्मद, त हू हिते कीअं पहुचे। ॻाल्हि सम्झ में आई? छा मतिलब? उहो रुगो रक़म जो ॻाल्हि आहे शेर मोहम्मद साहिबु। इएं चओ न मुंशी। जी जी भोता। शेर मोहम्मद के पेशगी रकम नहीं छा? शेर मोहम्मद, बाकी रकम कम थियण खां पोइ मिलंदई। चङो रईसा, अलाह भाई। अलाह भाई यारो यारी। अरे जानी तू हिते छो आयो वई? जी बाबा अची वियो त? तंहिंजो मतिलबु आहे बाबो घर में कोन्हे। बाप मुंहिंजा मोला बाप। बाबो जाए बाबो। अरे जानी जी बाबा अची वियो त वॾो मसलो थी वेंदो। चली वेह ते छॾ बाबे खे। वेह ते पाण प्यार जी ॻाल्हियूं कयूं। वेह ते। बाबो छा न सम्झे पंहिंजे पाण खे? जानी तू हिते आयो छो है? चरी तुंहिंजी यादुनि मूंखे बेचैन करे छॾियो। इन जे करे मां दिलि खां मजबूर थी तो वटि हली आयुसि। तोखे कीअं ख़बर पई मूंखे टाफी वणंदी आहे? अॻे त तूं पकोड़ा खाईंदी हुई। अरे चरी उहो आशिकी कहिड़ो जो मन जी ॻाल्हि न सम्झे। बाबा जी यो जानी। आओ दर खोली दे बाबा। मेरा हिंदर कीअं थी वियो? मुले बाग ग़लति ॾिनी हुई। 1:30 बजे वाली 2 बजे सम्झी हलियो बिल्कुलु वास्ते। अरे फिरे बीहर हुई यार। खुदा खे पारे पारे से पोड़े खे। छोरी एतिरी देर दरवाज़े खोल में छा पई गई? बाबा आई न ओरे सां कचेरी थी गई। या अल्लाह खेल कजे। छो ये मज़े कराते? बाबा गाड़ी छो वठण आई है? गाड़ी में क्यों उठणी? छो त पाण दुकान खोलियो आहे। गाड़ी में क्यों उठणी? हल मुंहिंजा घर
छोकिरी बाबा तूं त छा पई करी ॿुधाए मूंखे तूं हीअं कर मिर्चूं जेके आहिनि ॻाढ़ी मिर्चूं घुरियो न केतिरियूं खपनि ॻाढ़ी मिर्चूं मुंहिंजो मतिलबु जेतिरियूं हुजनि न आराम सां तसली सां वेड़े खणी पूरी खणी आणी भले महिनो घर में खाए तूं वञ 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 मासी ख़ैर मुंहिंजो मतिलबु आहे ख़ैर तूं रोज़ ईंदी कर तो लाइ मिर्च जी ॿोड़ी वठी रखी छॾींदुसि सच पियो चई मुंहिंजा पुराणा आशिक छो तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन्हे छा न मां सिर्फ़ तुंहिंजी आहियां मां जंहिंसां बि शादी कंदी आहियां उहो मरी वेंदो आहे न न आओ मरण नथो चाहियां उहो करे थी अंजलि घर ते न ईंदी कर असां सीधे दुकान खोले हल ना हल मिर्ची वठ हल 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 दुकान खोले ॿुधी छॾ आंदे घर में न चङी कर हल मेरे कम कर ठीक है बाबा ठीक है बाबा अरे ये तो मुंहिंजी उहा ई बुलबुल आहे जंहिंखे मां ख़बर में ॾिसंदो आहियां ऐं घोड़ा कहिड़ो भगल ट्रक जहिड़ो मुंहिंजे मथां पियो तुरे ज़रे घटि मुंहिंजो साह पियो कढे भगल दंद जहिड़ा दंदण बि कोन थो ॾे पतो चए पई मूंखे लॻे थो 3 ॾींहं में हिकु ई कोन थो अल्लाह कहिड़ा हाल थी विया आहिनि आऊं ठीकु आहियां बाबा तव्हां मुंहिंजी फिक्र छो था करियो बाबा वॾेरो ॾाढो चालाक आहे तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो हा पुट वॾेरो वाक़ई चालाक आहे ऐं पैसे वारो बि आहे पर असां ग़रीब छा था करे सघूं हा पुट हुन ज़ालिम मुंशीअ सां मिली कूड़े इल्ज़ाम में तोखे फासायो आहे अलाह हुनखे गरक करे मुलाक़ात जो वक़्तु ख़तम थी वियो आहे हाणे तव्हां हलो बाबा मुंहिंजी भेण कूंज जो ख़्यालु रखिजो पुट असां त ग़रीब आहियूं ख़्यालु रखण वारो त हू असांजो सचो रब आहे पुट तूं फिक्र न कर असां कोशिशि करियूं पिया इंशाअल्लाह अलाह चङी कंदो
ठीक है बाबा तव्हां मुंहिंजो फिक्र न करियो, तव्हां पंहिंजो ख्यालु रखो ऐं कूंज भेण जो बि ख्यालु रखिजो। वडेरो केड़ो न बेवकूफ़ आहे, हू सम्झे तो कुंज मूंखे आसानी सां मिलंदी। हाँ सरदार, वडेरो वाकई बेवकूफ़ आहे। वाह, कुंज पसंद शेरू जी ऐं वरी कुंज के खणाइण जा बयाना बि शेरू खे मिले। इन्हीं करे तो चवां थो, ये अयाश वडेरा अकुल खां हमेशा खाली हूंदा आहिनि। पैसो वॾी शइ आहे जो चङनि भलनि खे अकुल खां परे करे छॾे। हाँ सरदार, वाकई पैसो शइ ई अहिड़ी आहे न। हाँ सरदार, तव्हां बिल्कुलु सही था चओ। गुलामो, हाणे ॾिस जी रंगीअ जा रंग शेरू कहिड़ा पियो ददका ॾेखारे। हाणे मम्मी हिम्मत ही न रही आहे। चरी इन लाइ तोखे चवां थो, पाण में हिम्मत पैदा कर। ॾिस तुंहिंजो चेहरो केॾो न कुमाणिजी वियो आहे, तुंहिंजे चपनि तां मुस्कुराहट ई रुसी वई आहे। मुंहिंजो ॿुध त सही। मूंदिलड़ी तोता घोरे छड़ी, मूंदिलड़ी तोता घोरे छड़ी, हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी, हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी, मूंदिलड़ी तोता घोरे छड़ी। सोहना सजण तुंहिंजा नाज़ वजब, सोहना सजण तुंहिंजा नाज़ वजब, इहे कुर्ब भरिया अंदाज़ वजब, मूं दिल जी दुनिया लुटाए छॾी, हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी, हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी, मूं दिलड़ी तोता घोरे छॾी। तुंहिंजे अखियुनि जा मैखाना जियनि, तुंहिंजे अखियुनि जा मैखाना जियनि, इहे मस्तीअ जा पैमाना जियनि, वञ मस्तनि में
हिक धूम मची हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी मूं दिलड़ी तो तां घोरे छॾी जान मिठा तू मुंहिंजी जिंद ऐं जान मिठा मुंहिंजे रूह जो तूं अरमान मिठा ॾे दिल खे दिलासो यार अची हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी हाणे जेका सजण तुंहिंजी मर्ज़ी मूं दिलड़ी तो तां घोरे छॾी सरकार की बादशाही हो खैर मुझे मतलब है तमाम ये केड़ी सोच में फर्क किया है अब मुझे मतलब है मुंशी हाण का तरकीब सोच तो नांग भी मरे ऐं लठ भी बची वञे हाँ सरकार सोचण जो मौको तो दियो हाँ हाँ साईं अची वई अरे केर अची वई साईं तरकीब नंबर 11 अची वई तव्हां कुंज सां खणी शादी करियो इहो वरी कीअं सरकार मारू त वेंदो जेल में मरी खपी बाक़ी रमज़ान उनखे ॾिसी वठंदासीं मुंशी अञा बाक़ी डॉक्टर आमिर सरकार उन्हें तो को मसलो ही ना है उन्हें तो कराए छड़ी बापा बदली वाड़े मुंशी वाह तू तो को वडो सियाणो निकते कंदार तूं हिते हाँ रमज़ान आऊं कीअं अचण थियो कंदार वरी बि पुछी थो त कीअं अचण थियो अड़े निभागा रईस मोकिलियो आहे जवाब घुरण लाइ छा थो चवीं तूं कंदार आउं पंहिंजो पुटु बर्बाद करे चुको आहियां ऐं पंहिंजी धीअ खे हाणे जीअरे मरण नथो चाहियां अड़े चरिया होतार सां माइटी कंदे न तुंहिंजो पुटु बि आज़ाद थी वेंदो ऐं तुंहिंजी धीउ बि राणी बणिजी ऐशन वारी ज़िंदगी गुज़ारींदी कंदार मूं चयो न हाणे वधीक गुलाम बणजण नथो चाहियां सोचे वठ रमज़ान पंहिंजो वक़्तु न ठुकराए मूं सोचे छॾियो आहे मूंखे पंहिंजे रब ते वॾो भरोसो आहे रमज़ान तुंहिंजो पुटु त जेल में चोरी जे इल्ज़ाम में पियो लोड़े अॻियां कंदार मूंखे इहे धमकियूं न ॾे हलियो वञे तां आऊं हाणे वञा थो इन्हनि ॻाल्हियुनि खे धमकियूं न सम्झ अमल जी बि ख़बर पवंदी बाबा इहो कमदार वॾे जो चमचो छो आयो हो आयो वॾो थी वॾे जो संग वठण लाइ ख़ैर तूं को फिक्र न कर अञा तुंहिंजो पीउ जीअरो आहे तूं वञी रद बचा कर
कई आहे ॿियूं किथां ॿुधाईंदुसि तूं ईअं न ॿुधाईंदे तोखे गरम करणो पवंदो मूं का वारदात न कई आहे इंस्पेक्टर साहब गुलामो अज मौको सुठो आहे इहो वरी कीअं अज गुला अकेली आहे आऊं गुला के खणी पंहिंजे डेरे ते हलियो थो वञा तूं शेरू खे ॿुधाए छॾिजा बादशाह ज़रूरी कम तां हलियो वियो वाह बादशाह वाह लठ बि न टुटे ऐं नाक बि मरे हलिया मूंसां ओके बादशाह जी राणी करो मुझे दिया मां हथ करी जरूर अरे इनके छड़े दिया बेहद तू ये कौन मजे दे अच्छी बनी तू अच्छी मुझो यार बादशाह किया थो मारजी सके के मारियो है मुझे यार बादशाह के दादा मुंशी मुंशी हाँ दादा बादशाह तहां का लिक में मुंशी जी धी खणी वञण पे चाही तो बादशाह सा गदारी कई एड़े गदार खे यही मरण कपे सदको वञई शेरू दादा गदार तू बची गए तो खेत मरी वञणो हो दादा दादा मुझे माफ करे दादा तू माफ करने जे लायक नहीं बेगैरत दादा मुझे माफ करे दादा मुझे माफ करे चली वञ मुझे खंजे गया दुनिया चाहे ते कुमान है अपनी सूरत दा देख गरीबी मता छोड़ वनी मैं को खौफ है अपनी गुर्बत दा
यो कम है सारा कुदरत दा मुंह मिठा ना मोड़ वनी रखी भरम बुडल दी मोहब्बत दा पीर होवे अमीर होवे भावे काला कोजा फकीर होवे पीर होवे अमीर होवे भावे काला कोजा फकीर होवे जिते अल्लाह दिवे राजी है प्यार नसीब दीवाजी जिते मौला दिवे राजी है प्यार नसीब दीवाजी पीर होवे अमीर होवे भावे काला कोजा फकीर साईं बाबा हकला का ॻाल्हि आहे बालका असां ॿई शादी करण था चाहियूं छोकिरी तूं छा हिन सां शादी करण लाइ राज़ी आहीं हाँ बाबा साईं मां मुंहिंजी जानीअ सां शादी करण जे लाइ तयारु आहियां साईं बाबा पोइ असांजी शादी कॾहिं थींदी तव्हांजी शादी थींदी पर उन लाइ थोरो इंतज़ारु करिणो पवंदो साईं बाबा हाणे असांखां इंतज़ार जो ओसीड़ो नथो बर्दाश्त थिए हा साईं बाबा हाणे असां हिकु ॿिए जा थियणु चाहियूं था त पोइ तव्हांखे सदको ॾियणो पवंदो हा बाबा असां सदको ॾियण लाइ तयारु आहियूं सदके में तव्हांखे कारो बकर ॾियणो पवंदो ऐं हा 4 वॾे चांवरनि जूं बोरियूं ऐं हिकु अदद पाॾो फ़क़ीरनि खे खाराइणो पवंदो पर साईं बाबा असां वटि एतिरा ॾोकड़ आहिनि ई कोन असां तव्हांजे ॾोकड़नि सां ॿधल कोन आहियूं छोकिरी हा जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो कोई अफसर ते वॾा खान होवे हर के को प्यार नहीं मिलता हर के को प्यार हर के को प्यार नहीं मिलता भावे मुल्ला होवे काजी है प्यार नसीब दीवाजी भावे मुल्ला होवे काजी है प्यार जानी पाणी इहो सभु कीअं करे सघंदासीं चरी पंहिंजे अस्पताल जे पुठियां ॿकरियूं चरण ईंदियूं न उहे कहिड़े ॾींहुं कमु ईंदियूं पाण खे हा अरे चरिया उहे ॿकरियूं त सभु अछियूं आहिनि न सफ़ा चरी आहीं पाण कारो आयल खणी अछियुनि खे हणंदासीं कारियूं थी वेंदियूं पर जानी इहा त फ़क़ीर खे ख़बर पइजी वेंदी चरी सफ़ा तुंहिंजे दिमाग़ में भूसो भरियल आहे उहे वरी कहिड़ा सचा फ़क़ीर आहिनि असां को हुन जा सचो था कयूं असां बि दोखो पिया कयूं उन्हनि सां ॾिसण में त सफ़ा चरियो थो अची पर ॻाल्हियूं अक़ल वारियूं थो करी आहियां बि त तुंहिंजो न प्यार पिछू के रुल के हिन घर बाहर बस्ती भूल के
मुझे अॼु त मुंहिंजे सभु दिल जूं हसरतूं पूरियूं थी वयूं। अॼु आउं तोसां शादी कंदुसि, शादी कंदुसि। बचाया छा थियो? सर मारू भजियो। छा तो सुतो में हमेशा अचो मुला। अरे कंपाउंडर तू ते बिरली तुझे डॉक्टर के वडे रे मानु खणी आने। अच्छा चंगो तू हल मां ॾिसां थो हुनखे। हल शाबाश हल 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 डॉक्टर साहब के खणी अच्छा ईंदो मुंहिंजे डॉक्टर साहब के कीअं अगवा करे वियो। बस सी रत कढी कांगन खे ॾेई छॾियो। नजर असांजी शेरू शेरू न पंहिंजो मौत चओ मौत शेरू वडेरा एतिरी जल्दी अखियूं फेरे छॾींदई अखियुनि खे छॾ वडेरा ही दिल जो मामिलो आहे कुंज सां शादी मां कंदुसि मां तुंहिंजे इन दिल खे बि ॾिसूं था त शादी तूं थो करी या आऊं थो करियां।
कंदोसि सुठो थियो तम पई ते मिली जा पुट मारू तू मारू मुझे मारू ना कूच भेण ना मुखे न रो मुखे इन ज़ालिमन जे पोयां वञण दे मारू डॉक्टर साहब सुठो थियो तव्हां अची विया मुंहिंजी भेण हाण तव्हां जे हवाले आहे हिन जी भारत अथो डॉक्टर साहब मारू
डॉक्टर साहब मारो पेट हुयो आई सेवर जाल साहब पूरा बाबा 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 काश यो एहसास तव्हां खे पहिरीं थे हा तव्हां वैश्यन वारो कम करे रहिया दिल पंहिंजी लुटाई है मूं त दिल पंहिंजी लुटाई तो साम्हूं तोड़ निभाई सुहिणा कर तूं बि सचाई है मूं त दिल पंहिंजी लुटाई है